इसराइल जे पहिरें वज़ीर आज़म डेविड बिन गोरियान जा दिमाग़ खे चकर ॼाराईंदड़ लफ़्ज़ तव्हां सां शेयर करियां थो। अगरि मुस्लमान आहियो त दिमाग़ जूं दरियूं खोले ॿुधजो, तव्हांजा परख छा निकिरी वेंदा। ॻाल्हि कुझु हिन तरह आहे त हिकु ॾींहुं पाण घरां ॾाढो जल्दी निकितो ऐं वञी रहियो हुयो त पोयां संदसि धीअ सॾु करे यादि ॾियारायसि त बाबा अॼु दीवारे गिरिया जो मतिलबु इबादत जो ॾींहुं आहे। उन ते डेविड बिन गोरियान पंहिंजी धीअ खे जवाबु ॾिनो त पुट, मूंखे हुकूमती मुतालिक़ कुझु अहम कमनि सां वञिणो आहे, जंहिं करे आउं जल्दी में आहियां ऐं दफ़्तर वञी रहियो आहियां। उन ते धीअ चयसि त बाबा, सालाना इबादत जे ॾींहं खां वधीक को अहम तव्हांखे ॿियो कमु कहिड़ो आहे? जंहिं ते डेविड पंहिंजी धीअ खे अहिड़ो त जवाबु ॾिनो जो ॿुधण सां तव्हांजा वार कांडारजी वेंदा। डेविड जवाब में धीअ खे चयो त मुंहिंजा पुट, अगरि सिर्फ़ु इबादतुनि ऐं दुआउनि सां कमु हले हा त हर साल हज ते सभु अरबई मुस्लमान मिली करे इसराइल जी तबाही जी दुआ कंदा ऐं इसराइल तबाह थी वञे हा। मुंहिंजा पुट, जॾहिं त अमल सां हीअ क़ौम ऐं हीअ उम्मत अॻिते अची रही आहे ऐं नतीजो अव्हां जे साम्हूं आहे। अॼु सभु अरबई मुस्लमान कहिड़े हाल में आहिनि ऐं नौज़ाइदा यहूदी रियासतुनि में न मुला आहिनि, न पिंडत, न बावा, न तावीज़, न जादू टोणू, न कोई उते दुआऊं घुरियूं वञनि थियूं। उन बावजूदि यहूदी रियासतूं दिन दुगनी राति चुगनी तरक़ी करे रहियूं आहिनि ऐं नतीजो तव्हांजे साम्हूं आहे। मुंहिंजी धीअ, तुंहिंजे चवण ते ऐं रियासती कमनि मां फारिग थी करे शाम जो दीवारे गिरिया वञी दुआ में ज़रूरु शामिल थींदुसि। हाणे हिते तव्हां सभिनी खां मुंहिंजो हिकिड़ो सवाल आहे त 1 अरब 60-70 करोड़ बेअमल मुस्लमाननि जो तइदाद हिकु नंढड़े 80-90 लख खां बि घटि आबादी रखंदड़ मुल्क जे साम्हूं सफ़ा बेवसी ऐं लाचारी थींदे नज़र अची रहिया आहिनि ऐं आस्ते आस्ते उन्हनि शर्तुनि ते बि साणुनि तालकात वधाइण जे फिक्र में लॻल आहिनि। मुस्लमानो, यादि रखिजो त दुनिया में को बि इंसान पंहिंजी बुज़दिली जे करे मौत खां नथो बची सघे ऐं सिर्फ़ु दुआउनि ऐं इल्तिजाउनि सां कमु हले हा त असांखे न को ग़ज़वाए बदर लाइ वेहणो पए हा, न को ग़ज़वाए उहद लाइ, न कोई ग़ज़वाए खंदक लाइ वेहणो पवे हा। अॼु वरी फ़लस्तीन लहू लहान आहे ऐं उम्मत मुस्लिमा दुआउनि जो विर्द करे रही आहे। असां माण्हुनि तलवारूं खपाए मुसला ख़रीद करे छॾिया आहिनि। अफ़सोस, सद अफ़सोस।